वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबरों में एक बेरो बीहर भलीकार सबका पहिरां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करानो उबाड़ो खां। पंजाब के सादकाबाद वारे इलाके में बरसात दौरान भित किरण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। अफ़सोसनाक वाक़े में 6 मासूम ॿार दबजी फोत थिया, जॾहिं त 2 ॿारनि समेत ॿुधायो वञे पियो त ज़ख़्मी थी पिया आहिनि। फोती ॿारनि में सकीना बीबी, शकीला, तस्लीमा, बशीरा, आमना ऐं मोहम्मद इकबाल शामिल आहिनि। फोती ॿारनि जा लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग जो माहौल छायल आहे। अफ़सोसनाक ख़बर है, अवां सां शेयर करे आहियूं हिकु भेरो ॿीहर इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करानो। तो पंजाब के सादकाबाद वारे इलाइक़े में बरसात दौरान भित किरण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। अफ़सोसनाक वाक़े में 6 मासूम ॿार दबजी फोत थी विया, जॾहिं त 2 ॿार ज़ख़्मी थी पिया आहिनि। फोती ॿारनि में सकीना बीबी, शकीला, तस्लीमा, बशीरा, आमना ऐं मोहम्मद इकबाल शामिल आहिनि। तफ़सील मालूम कनासी। धरती टीवी जो उबारो जी रिपोर्टर हबीबुर रहमान चाचड़ असां सां लाइन ते मौजूद है। जी हबीबुर रहमान, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? हाँ जी, अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है सादकाबाद इलाके रहीमाबाद थाने में, जिते रांद खेॾी जेको आहे छिप किरण सबबि 6 ॿार जेको आहे दबजी जेको आहे फोत थी विया आहिनि, ऐं जॾहिं त 2 ॼणा जेका आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। 8 ॿार टोटल दबजी विया हुआ, जेका आहे ॻोठणनि जेका पंहिंजी मदद पाण था जेको आहे ॿारनि खे कढी जेको आहे त 6 ॿारनि खे जेको आहे 8 ॿारनि खे नियारी अस्पताल, जिते 6 ॿार जेको आहे मौके ते फोत थी विया आहिनि। फोत में जेको आहे त सकीना बीबी उमिरि 10 साल है, शकीला बीबी जेको आहे 9 साल है, तस्लीम बीबी जेको आहे 7 साल है, बुशरा बीबी जेको आहे 4 साल है, आमना बीबी जेको आहे 10 साल है, ऐं हिकिड़ो ॿार जेको आहे 2 साल जो जेको आहे मोहम्मद इकबाल जेको आहे उहो ॿुधायो थो वञे। ऐं ज़ख़्मी में जेको आहे असरा बीबी 8 सालनि जी, अफशा बीबी जेको आहे 6 सालनि जी जेको आहे शामिल आहिनि। जिस इलाके में जेको आहे सोग वारी सूरत हाल आहे, जॾहिं त ही ॿार जेको आहे रोड जे भरिसां जेको आहे रांदि खेॾी रहिया हुआ, त जेको आहे त छिप किरण सबबि जेको आहे 8 ॿार जेको आहिनि उहे दबजी विया हुआ, जंहिं जेको आहे त ॻोठणनि पंहिंजी मदद पाण था जेको आहे ॿारनि खे जेको आहे कढी जेको आहे त अस्पताल में, जंहिंमें 6 ॿार जेका आहिनि मौके ते जेका आहे उहे फोत थी विया आहिनि, जॾहिं 2 जेका आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी जेको आहे हिन वक़्त में जेको आहे रहीला खां में ज़ेर इलाज आहिनि। जी हबीबुर रहमान, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।